अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तौफ़ीक़ अब्बास जे परस्तारनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। दोस्त सोचे रहिया हूंदा त कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहे। इहो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तौफ़ीक़ अब्बास जो न्यू एल्बम अची रहियो आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त तौफ़ीक़ अब्बास जो एल्बम कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। इहो मां तव्हांखे ॿुधायां थो त ही SR प्रोडक्शन में एल्बम अची रहियो आहे। तमामु सुपर हिट हिन एल्बम जा सॉन्ग आहिनि ऐं ही एल्बम इरफान समो जे स्टूडियो ते रिकॉर्डिंग थियो आहे, जेको तमामु जल्द SR प्रोडक्शन में ही एल्बम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके दोस्त लाइक कंदा आहिनि, कॉमेंट्स कंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। महिरबानी दोस्तों।